ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कंदासीं। जाती वेझो सामुंडी वीरनि में चाड़ खां पोइ बचाव बंद लुढ़ी विया आहिनि। बचाव बंद कमज़ोर थी वञण सबबि समुंड जो पाणी ॻोठनि में दाख़िल थी रहियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। बचाव बंद कमज़ोर थी वञण सबबि समुंड जो पाणी ॻोठनि में दाख़िल थी वियो आहे। इतला बावजूद टुटी वियल बंदनि खे ॿधण लाइ इंतज़ामिया न पहुती आहे। जानी नुक़सान जो ख़दशो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। जाती वेझो सामुंडी वीरनि में चाड़ थी आहे। बचाव बंद लुढ़ी विया आहिनि। बचाव बंद कमज़ोर थी वञण सबबि समुंड जो पाणी ॻोठनि में दाख़िल थी वियो आहे। इतला बावजूद टुटी वियल बंदनि खे ॿधण लाइ इंतज़ामिया न पहुती आहे। जानी नुक़सान जो ख़दशो आहे। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। जाती वेझो सामुंडी वीरनि में चाड़ खां पोइ बचाव बंद कमज़ोर थी वञण सबबि समुंड जो पाणी ॻोठनि में दाख़िल थी रहियो आहे। इतला बावजूद टुटी वियल बंदनि खे ॿधण लाइ इंतज़ामिया न पहुती आहे। नुक़सान जो ख़दशो आहे।